गवर्नमेंट शाह लतीफ़ हाई स्कूल शिकारपुर में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हेड मास्टर सफदर अमीर पौर ऐं उस्तादनि पारां ख़तम क़ुरान ऐं दुरूद पाक जे विर्द जे प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें 600 खां वधीक शागिर्दनि ऐं उस्तादनि क़ुरान पाक जो नओं ख़तम कढिया विया, जॾहिं त 2 लख खां वधीक दुरूद पाक जो विर्द कयो वियो। जंहिं खां पोइ शागिर्दनि जे विच में नातिया मुक़ाबला कराया वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि इरशाद हुसैन खखराणी, मुज़म्मिल अली मेमण, काशिफ अली चांडियो, अली गुल केर, गुल खान नूनारी, नोमान सोलंकी, तालिब हुसैन सोलंकी, मोहम्मद अवैस सफड़ो, जिब्रान अली सुमरो ऐं ॿिनि नातूं पढ़ण जी सादात हासिल कई, जंहिं खां पोइ पोज़ीशन माणींदड़ में इनाम विरहाया विया। रिपोर्ट दीदार बलोच, शिकारपुर।